साईं नालो लाल बख्श आहे। जीअं त ज़ात जो ॿपड़ आहियां, वेठल शहर रतो देरो आहियां। जीअं त असांजी मोरूसी मिल्कियत ज़िलो शिकारपुर तालको गढ़ी यासीन में हुई, उते क़बाइली झेड़े ॻोठ में क़बाइली झेड़ो थी पियो हुयो, जंहिंजे करे फुफुंडरेज़ी थी हुई। बदर उनड़ धाड़ेल पंहिंजे वॾेरे अज़ीज़ुल्लाह खे मारियो हुयो ऐं हुननि जेको आहे त चयो त इहा शैतानगिरी कलोड़े जी आहे। हुननि वॾेरे अली मोहम्मद कलोड़े खे मारियो। पोइ इन जे करे असांजो वॾो मुक़ाइदे ते ज़मीन ईसाणी साहिबु गज़न साहिब खे ठीके ते ॾेई हलियो आयो। उतां 1974 जी ॻाल्हि आहे। जीअं त असां नंढड़ा हुयासीं त असांजो ॾाढो हिते फोत थी वियो। पोइ असां उन दौर खां वठी पोइ असां पंहिंजे माइट खे हिते 86 जे दौरान में असां हिन खे 9 एकड़ अड़नि हज़ारनि में खपाए ॾिनीसीं। 97 जे मुख़्तियारकार ऐं तपेदार लिखे थो 97 जो त जीअं त 14 हज़ारनि में ॿी ज़मीन असां हुनखे 9 एकड़ अड़नि हज़ारनि में ॾिनीसीं। अड़नि हज़ारनि में पोइ लिखे थो त 14 हज़ारनि में ॿी ज़मीन सां गॾु कूड़नि बयाननि ते खातो ठाहियो अथईं। 14 एकड़ बैंक में गिरवी 16 एकड़ करे वियो आहे। जीअं त कूड़नि बयाननि ते खुदन शाह नवंदरे जो तपेदार ऐं साईं खे चवां नईम कुरैशी ऐं सईद मेमण ऐं इम्तियाज़ महर ऐं ग़लति खाता ट्रांसलेट कूड़नि बयाननि ते 85 ते हिकिड़ो रेड़ीअ वारो आहे जेको हिते रतदरे में रेड़ी थो हलाए, उनखे ख़रीदार ॾेखारियो अथईं 1400 में। उनखे को पतो न आहे, चए थो मूंखे को न आहे, मां लिखियो पढ़ियो आहियां, मुंहिंजा इहे आङूठा ई न आहिनि। उन बि पंहिंजा बयान कया आहिनि। ऐं जीअं त असांजा वारस बि ज़िंदा आहिनि, कूड़नि बयाननि ते खाता अचनि। मां अर्ज़ु थो कयां DC कमिश्नर खे ऐं रेवेन्यू बोर्ड खे, सभिनि खे वस वारनि खे अपील थो कयां, मिसकिना DIG SSP खे, सरदार ऐं असां अबड़ा एसोसिएशन जो सरदार हिम्मत अली ख़ान जा फर्ज़ंद आहिनि, जीअं हाणे ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो, नजब ख़ान, गौस बख्श महर खे बि त जीअं त उंदड़नि ऐं जेको आहे त बिरोइन जो फ़ैसिलो कयो त 2.5 करोड़ बिरोइन ते चटी पई। उन में बावजूद में मां तव्हां से साईं अर्ज़ु खणी आयुमि त तव्हां मूंखे मौज़म साहिब ॾे मोकिलियो ऐं नजब ख़ान कमारे ॾे मोकिलियो। मां ग़रीब आहियां, मुंहिंजी किथे बि ग़रीब खे वकील जी ताक़त कान्हे का। जीअं त मुंहिंजी 3 माण्हुनि ते ग़लति खाता कया आहिनि, 3 माण्हुनि ते FIR थी आहे, सईद मेमण ते, इम्तियाज़ महर ते, खुदन शाह ते। जीअं त मूंखे वकील जी ताक़त न आहे जो मां हाई कोर्ट में वञा। जीअं त कलोड़े खे मां झलियो, हितां जा रतेदरे जा सैद बि वठी वियोमांसि ऐं मां बाबा हीअ ज़मीन चई हा मां ॾींदुमि। पोइ बि हुन बिरोईअ खे खपाए ॾिनी ज़मीन मुंहिंजी। ऐं मां जा जेको माइट नाइजाइज़ी कई आहे मूंसां, मुंहिंजो बिरादरीअ में फ़ैसिलो बि थियल आहे। किथे मुंहिंजी राजूनी किथे बि मां सरदारनि खे अपील थो कयां, DC खे, कमिश्नर खे, रेवेन्यू बोर्ड खे, मां मिसकिन आहियां ख़ुदा कारण, मूंखे वकील जी ताक़त कान्हे का। मां कोर्ट में वञा किथे बि, मां हद जो जेको लाड़काणे जे DIG IG सिंध खे, DIG खे, SSP खे अपील थो कयां, अदी फरियाद टालपुर खे, एजाज़ लिगारीअ खे, वस वारनि खे ऐं सभिनी खे, हाजी अली हसन जा पुट जीअं अब्दुल शकूर ऐं अल्लाह बख्श ऐं उनजो पुटु साईं खे चवां मौला बख्श ऐं साईं खे चवां रहीम बख्श ऐं हाजी अमाला लिखी ॾेई आयो उते गढ़ी यासीन में। मुंहिंजी भाइटे सां लातालकी आहे, भाउ सां वास्तू न आहे, रतेदरे थाणे ते ॿधायोमांसि। उन चयोसि गुलबार शेख खे चवराए 7 ॾींहंनि में फ़ैसिलो था कयूं। उहो छॾायूं त उते वारसीअ में मूंसां नाइजाइज़ी कई वेठा आहिनि पंहिंजा माइट बि। मां ग़रीब आहियां, सरदारनि खे अपील थो कयां, मूंखे क़ुरान ते भली राजूनी फ़ैसिलो करे उन धुर खे घुराए उन कब्ज़ेदारनि खां मूंखे हक़ु वठी ॾियो। जीअं त सचल सुमरे खे कब्ज़ो आहे, अकबर मायरीअ जो ग़लति खातो थियल आहे ऐं जेका उनड़ खे थी मिले, बिरोईअ खे थी मिले, जंहिंखे बि मिले थी। बाक़ी रिफ़त आबासीअ जेका आहे नाइजाइज़ी कई आहे, मां रहीम बख्श बिरोईअ खे झलियो बि हुयो त हीअ ज़मीन मुंहिंजी आहे। ऐं हाजी कादन उनड़ हारियो असांजो कुर्मी हुयो, उन अजब गुल बिरोईअ खे 3 लखनि में कब्ज़ो खपाए ॾिनो हुयो। मां अजब गुल सां उते मुलाक़ात वरी जेल ते शिकारपुर कई। उन मूंखे चयो भाउ ज़मीन ते मां कब्ज़ो न कयो आहे, पैसा भरिया आहिनि, उन ते दाई वञ। मूंखे ख़ुदा कारण मां सरदारनि खे अपील थो कयां, DC खे, कमिश्नर खे, उन ख़ुदा जे वास्ते मूंखे हक़ु वठी ॾियो। राजूनी मां मिसकिन माण्हू आहियां, अलाह जे वास्ते तव्हांखे मां क़ुरान वधाईंदो, मां मिसकिन आहियां, मूंखे का ताक़त न आहे।